जंगली जीवत लाइ महफ़ूज़ करार ॾिनल खीरथर नेशनल पार्क में दुनिया जे नायाब नस्ल जी सिरह इंडस आइबेक्स गॾु ऐं ॿियनि जानवरनि में ख़तरनाक बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, जंहिं करे पोयनि ॾींहं में केतिराई जानवर मौत जो शिकार थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं जंगली जीवत खाते को बि तहरुक नाहे वरितो। खीरथर नेशनल पार्क में मौजूद ज़रियनि ॿुधायो आहे त जबलनि जी ऊचियुनि चोटियुनि, वादियुनि, पाणी जे तलाउनि ऐं रस्तनि ते केतिरनि ई मुअल जानवरनि जा हॾा ऐं मढ़ ॾिसी सघिजनि था। ज़रियनि मूजिबि तक़रीबन 2 महीना अॻु इन बीमारी उते मुंहुं कढियो ऐं लगातार जानवरनि जो मौत थी रहियो आहे, पर जंगली जीवत खाते इन जो को बि नोटिस न वरितो। सिरह, इंडस आइबेक्स, गध ऐं अड़ियाल अहिड़ा नायाब जंगली जीवत आहिनि जिन जो वजूद ख़तरे में करार ॾिनल आहे ऐं इन्हनि जे महफ़ूज़ परवरिश लाइ खीरथर जबल खे खीरथर नेशनल पार्क जो दर्जो ॾिनल आहे। वेझे माज़ी में खीरथर नेशनल पार्क में नायाब जानवरनि जी गैरकानूनी शिकार जा इतला मिलिया ऐं हाणे जानवरनि जी मौत जूं ख़बरूं अची रहियूं आहिनि। साल 2009 ऐं 2010 में बि अहिड़ी बीमारी खीरथर नेशनल पार्क में जानवरनि लाइ मौत जा सबब पैदा कया हुआ, पर उन वक़्त जे चीफ कंज़र्वेटिव मरहूम हुसैन बख्श भागत पंहिंजे अमले गुलाम सरवर जमाली ऐं ॿियनि सां गॾिजी आलमी माहिरनि इदारनि खे खीरथर नेशनल पार्क में सॾियो हो ऐं जानवरनि जी बचाव जी हिकमत अमली तयारु कई हुई। हिन भेरे सूरतहाल इहा आहे त को बि आला अमलदार उते वञी न सघियो आहे ऐं न ई कंहिं मीडिया टीम खे इलाइक़े जो दौरो करायो आहे। जंगली जीवत जी अहमियत खे सम्झंदड़ हल्कनि अहिड़ी सूरतहाल ते संगीन गर्दी ज़ाहिर कई आहे ऐं मुतालबो कयो आहे त जानवरनि जी बीमारियुनि जा माहिर घुराए नायाब जानवरनि मां बीमारी ख़तमु करण लाइ फौरी तौर ते क़दम खंया वञनि।